मैं अंधा हूँ बंदा आपका, मुझको प्रभु दिखलाना। मैं रहम नजर करना, बच्चों का पालन करना। दास गनु कहे अब क्या बोलूं, थक गई मेरी रसना। बाबा रहम नजर करना, बच्चों का पालन करना। बच्चों का पालन करना। बच्चों का पालन करना। बोलो साईनाथ महाराज की। अचो साथ संगत जी मिली करे पलव पायूं, प्रेम सां भाव सां सिक श्रद्धा सां अरदास कयूं प्रभु जे चरणन में। सर्व साथ संगत जी हाजरी भगवान कबूल कन। हे दीन बंधु दातार जिन तव्हांजे दर ते सवेल हाजरी लगाई आ, भक्ति करण जे लाइ शामिल थिया, तिन जी झोली सदाई पंहिंजी कृपा सां पंहिंजी भक्ति सां भरियो। सभिनीनि जा दुखड़ा दूर कयो। जंहिंजे मन में जेकी शुभ मनोकामना हुजे सा पूर्ण कयो। नाम जो दान, भक्ति जो दान, गीता जो ज्ञान, गंगा जो स्नान, पंहिंजे चरणन जो ध्यान बख्शो प्रभु। दुख रोगन को रक्षा कयो। सर्व सेवादारन जी हाजरी भी कबूल कयो। अरदास कबूल कयो प्रभु। बिरथी कदे न हो वही जन की अरदास, नानक जोर गोविंद का पूर्ण गुणतास। ओम त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, सर्वशक्ति महामाया। इको खोलो थोड़ा। नव दुर्गे जगन मात्र, सर्व मांगल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी। ओम नमश्चंडिकाय नमः। भद्रकाली कपालिनी स्वाहा स्वधा नमोस्तुते। तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। शेरावाली माता तेरी सदा ही जय हो। जोतावाली माता तेरी सदा ही जय हो। मेहरावाली माता तेरी सदा ही जय हो। बोल साचे दरबार की जय। ओम ओम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण। जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। ओम कृष्णाय वासुदेवाय
देवकी नंदनाय च देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे हरे श्री राम जय जय राम 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 सतनाम श्री हर वाहिगुरु सतनाम श्री हर वाहिगुरु सतनाम श्री हर वाहिगुरु सतनाम श्री हर वाहिगुरु जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण श्री कृष्ण गोविंद हरे हरे मुरारी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव प्रभु जी नाम सुमिरन सागर सर्व साध संगत जी अरदास महात्मा कल्याणदास कंदा प्रभु जी चरणन में अचो असां भी मिली करे अरदास कयूं असां भी मिली करे प्रार्थना कयूं गुरुवार सत्संग भक्ति कीर्तन में हाजिरी लगायूं प्रेम सां भाव सां मिली करे 5 मिंट कीर्तन कयो हरि नाम जो। हे नंद नंद गोपाला आनंद नंद गोपाला 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 हे नंद नंद आनंद नंद यदुनंद नंद गोपाला हे नंद नंद गोपाला आनंद नंद गोपाला सभी गायो प्रेम शामिली करे हे नंद नंद गोपाला आनंद नंद गोपाला हे नंद नंद गोपाला आनंद नंद गोपाला हे हे नंद नंद गोपाल आनंद नंद गोपाला हे
नंद नंद आनंद नंद यदुनंद नंद गोपाला। हाँ हे नंद नंद आनंद नंद यदुनंद नंद गोपाला। गायो गाय प्रेम शामिली करे ताड़ियों की सेवा भी। हे नंद नंद गोपाला आनंद नंद गोपाला। हरि बोल। हे नंद नंद गोपाला आनंद नंद गोपाला। हे नंद नंद आनंद नंद यदुनंद नंद गोपाला। हे नंद नंद गोपाला आनंद नंद गोपाला। हे नंद नंद गोपाला आनंद नंद गोपाला। गाओ। हे नंद नंद गोपाला आनंद नंद गोपाला। हे नंद नंद गोपाल नंद नंद गोपाला। हे नंद नंद आनंद नंद यदुनंद नंद गोपाला। ओ हे नंद नंद आनंद नंद यदुनंद नंद गोपाला। ताड़ियों की सेवा प्रेम शामिली करे गायो भाई। हे नंद नंद गोपाला आनंद नंद गोपाला। हे नंद नंद गोपाला आनंद नंद गोपाला। गायो भाई। हे नंद नंद आनंद नंद यदुनंद नंद गोपाला। हे नंद नंद आनंद नंद यदुनंद नंद गोपाला। हे गाओ। हे नंद नंद गोपाला आनंद नंद गोपाला। हे नंद नंद गोपाला आनंद नंद गोपाला। हे नंद
आनंद नंद गोपाला आनंद नंद गोपाला बोलो राधे राधे जय राधे राधे गोविंद राधे गोपाल राधे नंदलाल राधे हे श्याम राधे कृष्ण राधे गोविंद राधे गोपाल राधे नंदलाल राधे हे श्याम राधे कृष्ण राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 जय जय श्री राधे बोलो वृंदावन बिहारी लाल सद्गुरुदेव भगवान श्री कृष्ण गोविंद श्री गोपाल दामोदर सात संगत जी गुरुवार सत्संग भक्ति ये जेके असांखे कुछ नियमित सत्संग मिलंदा आहिनि चओ हरे राम नियमित सत्संग यानी समझो था विशेष जेके असांजा नियम हुजनि जीअं गुरुवार रोज शाम जो भी सत्संग हिकिड़ो नियम आहे रोज दरबार साहिब में नितनेम हली रहिया आहिनि ये जेतिरा थी सघनि असांखे लाभ वठणा खपनि चओ हरे राम जेतिरो थी सके इन में जरूर जरूर हाजिरी लगाइजे पूरो पूरो आनंद वठिजे पूरो पूरो लाभ वठिजे छो जो वडन भागन सां ये घड़ी नसीब थींदी आहे चओ हरे राम ॾिसो हे जेको समय आहे 8:30 खां 10 इहो त सभिनी जे जीवन में आयो आहे न संसार में जेतिरा भी मनुष्य आहिनि जेतिरा भी प्राणी आहिनि सभिनीनि जे जीवन में 8:30 खां 10 त समय आहे न भाई ईअं थोड़ी कि असां वटि विशेष मिलियो आहे या असांखे या ॿियनि खे कोन्हे सभिनीनि वटि आहे पर वाकई ये कृपा प्रभु जी आहे कि ॿियनि जो 8:30 खां 10 मूंखे ख़बर न आहे कीअं वेंदो पर असांजो सफलो वेंदो चओ हरे राम ॿियनि जी जानकारी न आहे पर जेके भगवान जी भक्ति कंदा जाते भी कंदा जहिड़े भी स्थान ते कंदा मां केवल दरबार साहिब जी ॻाल्हि नथो कयां जहिड़े भी स्थान ते कंदा जाते भी उन्हनि जो उहो समय सफलो आहे पोइ कहिड़े भी देश में हुजनि कहिड़े राज्य में हुजनि कहिड़े शहर में कहिड़े गांव में कहिड़े भी पर अगर इंसान भक्ति में आहे त उहो समय उनजो सफलो आहे चओ हरे राम श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद अॼु संगत जे प्रसाद जी सेवा जयसवानी परिवार जे तरफों आहे श्री दीपक जयसवानी भगवान कृपा कन जिन भी संगत जे भंडारे जी प्रसाद जी सेवा कई आहे भगवान सदाई तंजा भंडार भरपूर कन उन्हनि जी सेवा जेकी आहे क़बूल कन श्री कृष्ण गोविंद त हे समय वॾी भागन वारी घड़ी असांखे मिली आहे प्रभु जी कृपा सां हे दर जेको जिते वेही करे असां भक्ति करे रहिया आहियूं ये भी वॾनि भागन सां मिलियो आहे चओ हरे राम ॻाईंदा आहियूं न भाई खुशनसीबी का जब गुल खिला तब कहीं जाके ये दर मिला जब गुल खिला तब कहीं जाके ये दर मिला सभी जाओ खुशनसीबी का जब गुल खिला
तब कहीं जाके ये दर मिला। खुश नसीबी का जब गुल खिला, तब कहीं जाके दर मिला। हो गई अब तो रहमत तेरी, सबसे बढ़िया है सबसे खरी। हो गई अब तो रहमत तेरी, सबसे बढ़िया है सबसे खरी। ओ मेरे सतगुरु तेरी नौकरी, सबसे बढ़िया है सबसे खरी। मेरे सतगुर तेरी नौकरी, सबसे बढ़िया है सबसे खरी। वॾी कृपा जो दर नसीब थींदो आहे भाई। चओ हरि राम। वॾी ही कृपा सां, वॾी मेहर दया सां। मां वरी विशेष तव्हांखे ॻाल्हि चवां, मां केवल दरबार साहिब जी ॻाल्हि नथो कयां। तव्हां जंहिं बि संतनि सां जुड़ियल आहियो, जंहिं बि सतगुरनि सां जुड़ियल आहियो, त वॾा भागनि वारा आहियो भाई। चओ हरि राम। कि जीवन में कोई संत त आहे, कोई दर त आहे, कोई ठिकानो त आहे। सोचो हिन संसार में रहण लाइ असांखे कोई ठिकानो न हूंदो आहे त केॾी दिक़त थींदी आहे, केॾी तकलीफ़ थींदी आहे। चओ हरे राम। चवंदा आहियूं न भैया पंहिंजो घर हुजे, पंहिंजो घर हुजे। साईं दया कयो पंहिंजी छत हुजे। पंहिंजो घर, संसार में रहण लाइ पंहिंजो घर ॻोल्हींदा आहियूं, पंहिंजो ठिकानो ॻोल्हींदा आहियूं त सुख पाईंदा आहियूं। बसि ईअं ई त आहे कि सतगुरनि जो दर मिली वञे। ईअं समझो बंजारे खे घर मिली वियो। चओ हरे राम। भटियल खे राह मिली वेंदी आहे। हो गई अब तो रहमत तेरी। श्री कृष्ण गोविंद। सेवक भाग्यशाली हूंदो आहे अगर उनखे जीवन में सतगुरु मिलंदा आहिनि। सतगुरनि जो हथ मथे ते हूंदो आहे, प्रभु जो नाम ज़ुबान ते हूंदो आहे। केवल कम आहे सेवक जो, भक्त जो, कि उहो पंहिंजे प्रभु जी महिमा करे, पंहिंजे सतगुरनि जी महिमा करे, उन्हनि जो ॿुधायल जेको मार्ग आहे भक्तिअ जो, उन मार्ग ते हले। बसि नियम निभाए। बाक़ी कोई नियम संत नथा ॾियनि भाई असांखे। चओ राम। प्यारा तू बस भजन कर, भक्ति कर, बाक़ी सब छॾ। बाक़ी चिंताऊं करण तुंहिंजो कम ना आहे। तू केवल भजन कर, तू भक्ति जो प्रचार कर। बाक़ी जेकी चिंता आहे वो मालिक खे पाण ई तुंहिंजी चिंता आहे। असां थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते चिंता कंदा आहियूं न। गुरु अर्जन देव साहिब जन जे समय ॿ रागी हुया, ॿ कीर्तन करण वारा उन्हनि जा सेवक हुया। ये बाबा भगत राम साहिब जन ये घटना ॿुधाईंदा, जंहिंजो नालो भाई सतो रबाबी ऐं बलवन, ये ॿ गुरु अर्जन देव महाराज जन जा सेवक हूंदा। ॿई कीर्तन कंदा। आईंदो हिकिड़ो कीर्तन कंदो ॾाढे प्रेम सां। रोज नियम हूंदो गुरु अर्जन देव साहिब जन जे शरण में वेही करे अची संगत खे कीर्तन ॿुधाईंदा त ॾाढे मिठे स्वर में ॻाईंदा। ॾाढी बढ़िया सुंदर उन्हनि में गायकी जी कला हुई, गायन जी कला हुई। गुरु अर्जन देव महाराज जन भी प्रसन्न थींदा उन्हनि जी गायकी ॿुधी करे, उन्हनि जो जेको कीर्तन ॿुधी करे। उन्हनि जे न्याणीअ जी शादी हुई त उहे आया गुरु अर्जन देव महाराज जन खे प्रार्थना करण लगा, सतगुरु असांजे न्याणीअ जी शादी आहे ऐं असां त गरीब आहियूं, धन जी व्यवस्था वधीक असां वटि आहे कोन। तव्हां कुछ कृपा कयो, कुछ दया कयो, कुछ ॾियो त न्याणीअ जा कारज रास थियनि। गुरु अर्जन देव महाराज जन चयो भाई तव्हां चिंता न कयो, बिल्कुलु चिंता न कयो। तव्हांजी न्याणी याने असांजी न्याणी, उहे सतगुरनि जी न्याणी आहे। तव्हां बिल्कुलु चिंता न कयो, तव्हांजा कार्ज प्रभु पाण ई रास कंदो। मुंहिंजो सतगुरु कंदो, तव्हांजा कार्ज सभु रास थी वेंदा, बिल्कुलु चिंता न कयो। एतिरो अगरि सतगुरनि चई छॾियो त अगरि सेवक पक्को आहे न त उनजे ज़ुबान तां हिकिड़ो शब्द बि न निकिरंदो। चओ हरे राम। जे अगरि सेवक जी श्रद्धा पक्की आहे त उहो त ख़ुशि थी वेंदो कि बसि भैया हिते ई मुंहिंजा कार्ज रास थी विया।
पर अञा उन्हनि जी श्रद्धा ओड़ी पक्की न हुई। उन्हनि चयो हा साईं तव्हां अरदास त कंदव, बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजी कृपा सां कार्ज रास बि थींदा, पर जे अगरि तव्हां कुझु धन जी व्यवस्था कयो हा, कुझु असांखे धन ॾियो हा, तव्हां करोड़पति शिष्य आहिनि, सेवक आहिनि, उन्हनि खे खणी आज्ञा कयो हा त असांजो कमु थी वञे हा। गुरु अर्जन देव महाराज जन चयो भाई असां कंहिंखो घुरंदा न आहियूं, बल्कि जेको संगत ॾींदी आहे उहो संगत में ई लुटाए छॾींदा आहियूं, बांटे छॾींदा आहियूं। असां वटि त कुझु अथई बि कोन, छा तोखे ॾियूं, आशीर्वाद ॾियूं था, तूं प्यारा चिंता न कर, भरोसो कर। चई सतगुरु कुछ त दया कयो। त संतन चयो ठीकु आहे, हिकु कमु था कयूं भाई, अॼु कीर्तन कयो, हिते संगत ईंदी, रोज चढ़ावो चढ़ंदो आहे, जेको चढ़ावो ईंदो उहो तव्हांखे ॾींदासीं। एतिरे में ख़ुशि थी विया। छो जो ख़बर हुयनि सतगुरनि वटि वॾा वॾा सेठ ईंदा आहिनि, कॾहिं कोई सोन रखे वेंदो आहे, कोई चांदी, कोई धन, कोई पदार्थ रखे वेंदो आहे, बढ़िया आहे, काफ़ी थी वेंदो। चयूं ठीकु आहे साईं, कीर्तन कयूं। सतगुरु बि वेठा, संगत बि आई जीअं ईंदी रोज। कुदरती भगवान का अहिड़ी लीला कई, सतगुरनि जी अहिड़ी लीला थी, रोज चढ़ावो ॾाढो ईंदो, उन ॾींहुं घटि आयो। चओ हरे राम। रोज कोई 100 रुपया विझी वेंदो त उन ॾींहुं 10 रुपया पियो विझी वञे, 5 रुपया पियो विझी वञे। कोई सोन चढ़ाए वेंदो त मिठाइयूं पियो रखे वञे। ईअं थियो। ऐं उन्हनि जो पूरो जेको ध्यानु हुयो, पूरी जेकी नज़र हुई, उहो केवल चढ़ावे ते हुई। चओ राम। सॼो कीर्तन में ध्यानु ई न उन ॾींहुं कि अञा न आयो आहे भाई, अञा न आयो आहे, वरी इंतजार कनि मतां कोई सेठ अचे, मतां कोई धनवान अचे, पर उन ॾींहुं चढ़ावो आयो ई न। कीर्तन पूरो थियो। गुरु अर्जन देव महाराज जन हिकिड़े सेवादारी खे आज्ञा ॾिनो, भाई जेकी भेटा आई आहे उहो हिकिड़े कंहिंमें विझी करे इन्हनि खे ॾियो। जीअं ॾिनऊं त भाई उन ॾींहुं त कुझु ई रुपया हुया, उन मां त कुझु बि न थियणो आहे। त ॿई नाराज थी विया, जेके कीर्तन कंदा हुया ॿई नाराज थी करे गुरु अर्जन देव महाराजन खे चवनि था साईं तव्हां कुझु त कयो आहे। अरे असां छा कयो आहे भाई? चई न न, वैसे त तव्हां वटि रोज चढ़ावो ईंदो आहे, लॻे थो अॼु पक तव्हां ई संगत खे मना कयो आहे। चओ हरे राम। जीअं श्रद्धा जी कोई सीमा न हूंदी आहे न, श्रद्धा में माण्हू कुझु बि ॻाल्हाईंदो आहे, प्रेम में कुझु बि ॻाल्हाईंदो आहे, तीअं ध्यानु रखिजो अश्रद्धा में बि माण्हू कुझु बि ॻाल्हाईंदो आहे, कुझु बि चवंदो आहे, उहो पागल थी वेंदो आहे ओॾी महिल। श्रद्धा प्रेम में, पर अश्रद्धा वारो बि पागल थी वेंदो आहे। चओ हरे राम। उन्हनि में त अश्रद्धा हुई ओॾी महिल। साईं तव्हां ई मना कयो हूंदो संगत खे, छो जो अॼु जो चढ़ावो असांखे मिलणो हुयो, पक तव्हां मना कयो हूंदो, जीअं असांखे कुझु मिले ई कोन। सतगुरु चवण लॻा न प्यारा आहे, तूं छा थो चए? एॾो तूं स्तर तो किराए पंहिंजो, कुझु बि थो ॻाल्हाए। न न साईं, हूअं त तव्हां वटि रोज लखे रुपया ईंदा आहिनि चढ़ावे में, अॼु त कुझु बि न आयो आहे। नाराज थी करे हली विया। चयो अॼु खां पोइ कीर्तन करण ई न ईंदासीं, तव्हांजे दर ते ई न ईंदासीं। दर छॾे छॾियो। कमाल जी ॻाल्हि आहे, कीअं माण्हू सतगुरुअ जो दर छॾे छॾींदो आहे। चओ हरे राम। गजब जी ॻाल्हि आहे। न आया पोइ कॾहिं कीर्तन करण जे लाइ। गुरु अर्जन देव महाराजन न्यापो मोकिलियो सेवकनि जे हथ कि वञो भैया उनखे समझाए चो, ॿई अचनि, अची करे कीर्तन कनि। हिते वीचारी संगत रोज उन्हनि जो प्रेम सां कीर्तन ॿुधंदी, प्रभु सां जुड़ंदी, हाणे उहे अचनि कोन था। चओ हरे राम। यादि रखो, इहे अगरि न्यापा मिलनि था, इन जो अर्थ इहो न हूंदो आहे कि संतनि खे असां कुछ माण्हू ईअं सम्झंदा आहिनि, अरे ॾिस मूंखे केॾो सॾु था कनि, मूंखे केॾो यादि था कनि। न न, इहा ग़लति फहमी न अचे कि संतनि खे असांजी घुर्ज आहे। उहे कोई पंहिंजी घुर्ज जे लाइ असांखे यादि न कंदा आहिनि, उहे असांजे भले लाइ यादि कंदा आहिनि। चओ हरे राम। कि हे प्रभुअ जो प्यारो प्रभु सां दूर न थिए। यादि कयो गुरु अर्जन देव महाराज जन सेवकनि खे न्यापो मोकिलियो कि वञो भैया हुनखे मनाए अचो, चई अचो। उन्हनि चयो न न, असां न ईंदासीं, मना कयो, चओ न ईंदासीं, कॾहिं बि न ईंदासीं। जंहिं मुख सां गुरुअ जी प्रशंसा कंदा हुया, वॾाई कंदा हुया, महिमा ॻाईंदा हुया, कीर्तन कंदा हुया, उन ॾींहुं खां उन्हनि पंहिंजे उन ई मुख सां गुरुअ जी निंदा शुरू कई। चओ हरे राम। निंदा करणु शुरू कई, हे त ईअं ई आहिनि, बसि लोभी आहिनि, लालची आहिनि, फलाणो फलाणो चवण लॻो गुरु दर जे बारे। बसि सतगुरनि खे जानकारी मिली ऐं उन्हनि चयो कि अरे हे असांजे गुरुनि जे लाइ थो चए, गुरु साहिब दरबार जे लाइ बि थो चए।
देव महाराजन वचन चया कि बस भैया इन्हनि खे छॾे ॾियो, छॾे ॾियो, कोई बि इन्हनि खे मनाइण न वञे, कोई बि इन्हनि खे वापसि अचण जे लाइ न चए। अहिड़ा वचन चई छॾिया, चयूं अगरि कोई सेवक वठी ईंदो हाणे इन्हनि खे त हुनजो मुंहुं कारो थींदो। चओ हरे राम। सतगुरनि चयो अगरि इन्हनि खे कोई वठी ईंदो हाणे त हुनजो मुंहुं कारो थींदो, गधे ते हुनखे घुमाईंदासीं, बिल्कुलु न अचे। इहे वचन उन्हनि खे मिली विया। ऐं भगवान अहिड़ी परीक्षा वरिती उन्हनि जी कि मुख सां उहे निंदा कंदा हुया त उन्हनि खे मुख में ॾाढो भयंकर हिकिड़ो कोड़ थियो, रोग थी वियो, ॾाढी तकलीफ़ थी, भयंकर। हाणे त जाॾे काॾे, छो जो सम्झ में अचे पियो असां कहिड़ी ग़लती कई आहे। कुछ दुख ईंदो आहे न त ओॾी महिल दिमाग़ घुमंदो आहे कि मां कहिड़ी कहिड़ी ग़लती कई आहे, सभु यादि, उहे याददाश्त, छा चवंदा आहिनि, फ्लैशबैक। चओ हरे राम। ओॾी महिल सभु घुमंदो आहे, अरे मां हिनखे ईअं दिलि दुखायो, हिनजो ईअं परेशान कयो, हिनखे लॻे थो मूंखे इहो ई फल मिलियो आहे, इहो ई भोगणो आहे। उन्हनि खे त ख़बर हुई असां कहिड़ी ग़लती कई आहे, गुरू दर जी निंदा कई आहे, सतगुरनि जो दर छॾियो आहे, रोग थी वियो भयंकर। पश्चाताप करण जे लाइ कई सेवकनि वटि विया कि असांखे वठी हलो, ईअं त असांखे प्रवेश नथो मिले, असांखे वठी हलो। चयूं भैया असांखे माफ़ कयो, तव्हांखे सहारो ॾिनोसीं त असांजो सहारो छॾिजी वेंदो, असां वटि न अचो। सभिनीनि मना कयो, भयंकर तकलीफ़ उन्हनि खे, रोग। हिकिड़ो सतगुरनि जो प्यारो सेवक रहंदो जंहिंजो नालो हुयो भाई लधा। उन वटि आया, चई हे प्रभुअ जो प्यारो आहे, गुरुनि जो प्यारो सेवक आहे, ऐं हे सतगुरनि सां ॾाढो प्रेम कंदो आहे, सतगुरु बि हिन सां ॾाढो प्रेम कंदा आहिनि, इन वटि हलूं था। उन वटि विया त उनखे जानकारी पई कि भैया हिननि खे त सतगुरनि मना कयो अचण सां। उनखे दया बि ॾाढी आई कि हाणे हिननि खे पश्चाताप आहे, ऐं उनखे इहो बि ख़बर आहे गुरु दयालु थींदा आहिनि, उहे माफ़ बि कंदा, छो जो संसार में त अहिड़ी को ग़लती न आहे जेकी सतगुरु माफ़ न कनि। उनखे भरोसो हुयो, पर सतगुरनि जा वचन आहिनि कि जेको वठी ईंदो हुनजो मुंहुं कारो कंदासीं, गधे ते घुमाईंदासीं। भाई लद्दा चयो चिंता न कयो, सुभाणे सुबुह जो तव्हां तैयार रहिजो, मूंसां गॾु तव्हां सतगुरनि जे दर ते हलिजो। चई साईं उन्हनि वचन चया आहिनि, चई तव्हां हुनजी चिंता न कयो भाई, मुंहिंजो मुंहुं कारो थींदो न, तव्हांजी त रक्षा थींदी, तव्हांखे त वरी शरण मिलंदी, हलो हलो तव्हां तैयार रहिजो। सुबुह थी भाई लद्दा छा कयो, पहिरियों ई पंहिंजो मुंहुं कारो कयो। चओ हरे राम। कि कल को कोई ईअं न चए कि गुरु अर्जन देव महाराजन पंहिंजे सेवक जो मुंहुं कारो कयो आहे। एॾी चिंता पंहिंजे गुरुअ जे नाम जी, पंहिंजो मुंहुं पाण ई कारो कयो, पाण ई गधो घुराए वरितऊं, गधे ते वेही करे गुरुअ जे दर ते आया। चओ हरे राम। ऐं उन ॿिन्हिनि खे बि वठी आया जेके कीर्तन कंदा। गुरु अर्जन देव महाराजन खे ख़बर मिली कि अजब नज़ारो आहे भाई, भाई लद्दा आयो आहे मुंहुं कारो करे। ॿाहिरि आया सतगुरु, अरे भाई लद्दा जी छा थी वियो? चरणनि ते प्रणाम करे चवण लॻो, सतगुरु तव्हांजो नालो ई बख़्शणहार आहे, तव्हांखे सभु सुञाणंदा ई इन नाले सां आहिनि कि गुरु मुंहिंजो बख़्शणहार आहे। तव्हां सभिनीनि ते बख़्शीश कंदा आहियो, सभिनीनि जा गुनाह माफ़ कंदा आहियो, तव्हांखे बिल्कुलु समय न लॻंदो आहे, तव्हांजे चरणनि में प्रार्थना आहे, हिन ॿिन्हिनि खे माफ़ कयो। अरे तूं पंहिंजो मुंहुं कारो छो करे आयो आहे? चई तव्हां वचन चया हुया, मां छो पंहिंजे सतगुरनि जो नालो विच में आणियां, मां पंहिंजो ई मुंहुं कारो करे आयो आहियां। तव्हांजा वचन बि रहिजी आया, तव्हांजे वचननि खे बि पूरो करण त सेवक जो फर्ज़ आहे। चओ हरे राम। जंहिं वचन न निभायो उहो सेवक कीअं? अॼु तव्हांजा वचन बि पूरा थिया, हाणे दया कयो, इन्हनि खे माफ़ कयो। इन्हनि जो जेको कष्ट आहे, रोग आहे, उहो तव्हां ई दूर करे सघंदव, दूर कयो। सतगुरु तव्हांजे चरणनि में प्रार्थना आहे। भाई लद्दा खे गुरु अर्जन देव महाराजन खयो, पंहिंजे गले सां लॻायो। चओ हरे राम। खूब जोर सां गले सां लॻायो, खूब प्यार कयो सतगुरनि, ऐं चयो भाई सिर्फ़ तुंहिंजे कारण, केवल तुंहिंजे भाव जे कारण, छो जो हिननि गुरुनि जी निंदा कई आहे। गुरुनि जी निंदा जेको करे त उन्हनि जे लाइ संतन ख़बर अथव कहिड़ा वचन चयनि। मूंखे माफ़ कजो अगरि तव्हांखे वचन बुरा लॻनि त, पर इहे असांजा कोन्हे, संतनि जा वचन अथव। संतन चयो आहे अगरि तव्हांजे साम्हूं कोई तव्हांजे गुरुअ जी निंदा करे, अगरि तव्हांखे ताक़त आहे, अगरि तव्हां समझो था त हुनजी ज़ुबान कटे छॾियो। चओ हरे राम। ॾाढा कठिन शब्द आहिनि, थोरो ध्यानु ॾिजो। अगरि तव्हां लाइक़ु आहियो, समर्थ आहियो, करे सघो था त हुनजी ज़ुबान कटे छॾियो, अगरि नथा करे सघो त ओॾी महिल पंहिंजा कन बंदि करे छॾियो। चओ हरे राम। छो जो निंदा करण वारे ते त पाप लॻंदो, जेको चाव सां ॿुधंदो हुन ते बि पाप लॻंदो आहे।
चओ हरे राम। सतगुरनि चयो गुरुनि जी निंदा कई आहे, असांजे सतगुरनि खे ॻाल्हायो आहे, दरबार जे खिलाफ़ ॻाल्हायो आहे, हिनखे कीअं माफ़ कंदासीं, कीअं हिनखे क्षमा कंदासीं, पर तुंहिंजो भाव आहे त हिननि खे असां माफ़ कंदासीं, क्षमा कंदासीं। पर रोग हिननि जो कीअं दूर थींदो? चवनि था जंहिं मुख सां हिननि गुरुनि जी निंदा कई आहे, हाणे उन ई मुख सां हे गुरुअ जी महिमा करणु शुरू कनि त हिननि जो रोग बि दूर थी वेंदो। चओ हरे राम। ऐं वाकई ईअं ई थियो। गुरु अर्जन देव महाराज उन्हनि खे आज्ञा ॾिनी, अचो भाई कीर्तन कयो। वरी उन्हनि संगत खे कीर्तन ॿुधाइण शुरू कयो, ॾाढे प्रेम सां उन्हनि बाणी उच्चारण कई। उहा बाणी गुरु ग्रंथ साहिब महाराज में बि लिखियल अथव। जेॾी महिल उन्हनि कीर्तन कयो, उस्तत करणु शुरू कई, सतगुरनि जे नाम जी महिमा करणु शुरू कई, त भगवान एॾी कृपा कई, सतगुरनि एॾी दया कई, उन्हनि जो जेको रोग हुयो भयंकर उहो दूर थी वियो। चओ हरे राम। वरी सतगुरनि अपनाए वरितो, एड़ी कृपा। चओ राम। श्री कृष्ण गोविंद। उन्हनि जी बाणी ईंदी अथव गुरु ग्रंथ साहिब महाराज में। भाई उन्हनि जो नालो तव्हांखे ॿुधायोसीं न, भाई सत्ता, सतो चवंदा, बलवंत, इहे ॿ नाला हुया। पोइ उन्हनि जीवन भर इहे ग़लती न कई, जीवन भर खूब उन्हनि भक्ति जो प्रचार कयो, सतगुरनि जे दर जो प्रचार कयो, महिमा गाई, ऐं हमेशा निरोगी रहिया, सदाई गुरुअ जे चरणनि में रहिया। चओ राम। हरे राम हरे कृष्ण। तो भाई जेको शरणागत आहे, जेको गुरुअ जे दर ते अची वियो, पोइ उनखे चिंता करण जी ज़रूरत न आहे। उनजी चिंता त भगवान पाण कंदा आहिनि। असांखे भरोसो बि त हुजे। सतगुरनि जॾहिं चयो तुंहिंजे न्याणीअ जा कार्ज थी वेंदा, उन्हनि खे भरोसो न आयो। चओ राम। भरोसो अचे भाई कि भगवान असां ते बि कृपा कंदा। जेको सभिनीनि ते तारे थो, सभिनीनि खे तारे करे वेठो आहे, सभिनीनि ते कृपा करे वेठो आहे, उहो मूं ते बि कृपा कंदो। बस असांखे प्रार्थना करणी आहे ऐं प्रतीक्षा करणी आहे। कयो प्रार्थना। तारा है सारा जमाना, शाम हमको भी तारना। तारा है सारा जमाना, शाम हमको भी तारना। अरे कोई तो करके बहाना, शाम हमको भी तारना। प्यारे तारा है सारा जमाना, प्रभु हमको भी तारना। तारा है सारा जमाना, शाम हमको भी तारना। अरे कोई तो करके बहाना, शाम हमको भी तारना। जैसे प्रभु जी अर्जुन को तारा, जैसे प्रभु जी अर्जुन को तारा। जैसे प्रभु तूने अर्जुन को तारा, जैसे प्रभु तूने अर्जुन को तारा। अरे गीता का करके बहाना, शाम हमको भी तारना। गाओ। कोई तो करके बहाना, प्रभु हमको भी तारना। कोई तो करके बहाना, शाम हमको भी तारना। जैसे प्रभु जी सुदामा को तारा, जैसे प्रभु जी सुदामा को तारा।
जैसे प्रभु जी सुदामा को तारा, जैसे प्रभु जी सुदामा को तारा, बल का करके बहाना शाम हमको भी तारना। चावल का करके गाओ रिबो। शाम हमको भी तारना। अरे कोई तो करके बहाना प्रभु हमको भी तारना। कोई तो करके बहाना शाम हमको भी तारना। जैसे प्रभु जी कर्मा को तारा, जैसे प्रभु जी कर्मा को तारा, अरे जैसे हरि कर्मा को तारा, जैसे हरि तूने कर्मा को तारा। अरे खिचड़ी का करके बहाना शाम को भी तारना। खिचड़ी का करके बहाना शाम हमको भी तारना। अरे कोई तो करके बहाना शाम हमको भी तारना। कोई तो करके बहाना शाम हमको भी तारना। प्यारे तारा है सारा जमाना शाम हमको भी तारना। तारा है सारा जमाना शाम हमको भी तारना। जैसे प्रभु जी संतों को तारा, जैसे प्रभु जी संतों को तारा, जैसे प्रभु तूने भक्तों को तारा, जैसे प्रभु तूने भक्तों को आहा भक्ति का करके आना शाम हमको भी तारना। भक्ति का करके बहाना शाम हमको भी तारना। अरे कोई तो करके बहाना प्रभु हमको भी तारना। कोई तो करके बहाना प्रभु हमको भी तारना। प्यारे तारा है सारा जमाना शाम हमको भी तारना। तारा है सारा जमाना शाम हमको भी तारना। जय गोविंद गोविंद गोपाला, जय गोविंद गोविंद गोपाला। हाँ जय मुरली मनोहर नंद लाला, जय मुरली मनोहर नंद लाला। हो जय गोविंद गोविंद गोपाला, जय गोविंद गोविंद गोपाला। हाँ जय मुरली मनोहर नंद लाला, जय मुरली मनोहर बोलो हाँ जय गोविंद गोविंद गोपाला, जय गोविंद गोविंद गोपाला। आहा जय मुरली मनोहर नंद लाला, जय मुरली मनोहर नंद लाला। बोलो वृंदावन बिहारी लाल। की जय। भगवान की कोई बहानो खपे बस चओ हरे राम। बस बहानो असां ॾियूं भगवान खे। चओ जय श्री कृष्ण। सेवा जो बहानो आहे, भक्ति नाम जो बहानो आहे, प्रेम जो बहानो आहे, भाव जो बहानो आहे। बस भगवान खे कोई बहानो खपे। कोई जो अगर भगवान खां पुछे प्रभु इनके छाजे लाइ तारियो, त भगवान बि त ॿुधाइनि न भैया। हा हिन प्रेम कयो आहे, हिन भाव रखियो आहे, हिन नाम जपियो आहे, हिन सेवा कई आहे, हिन नितनेम निभायो आहे। बस भगवान चवनि था बहानो हुजे, कोई बहानो मिली वञे, बाक़ी तो भगवान तारे छॾींदा आहिनि। तारा है सारा जमाना, कोई तो करके बहाना। चओ जय श्री कृष्ण। ये भजन एक बार असांजा बाबा भगत राम साहिब जन गायन पिया, मूंखे हिन महिल यादि आयो, रायपुर में कृष्ण धाम में। त पोइ वेठी अथव असांजी माता आशा धर्मानी, उहे उन्हनि खे बाबा जन ढपली जी सेवा ॾिनी कि भाई आरती थे, नितनेम थे, त हुन में तव्हां ढपली हलाइजो। अॼु बि उहे हलाईंदा आहिनि, बाबा जन जी ॾिनल आहे ये सेवा। त हिकु ॾींहुं भजन गाईंदे गाईंदे बढ़िया उन्हनि गायो, जैसे प्रभु तूने आशा को तारा।
संगत भी गायो, जैसे प्रभु तूने आशा को तारा। वो खबर तो छा गायूं, ढफली का करके बहाना। चओ हरे राम। हाँ, आखिर इहो बि बहानो आहे, कहिड़े बि प्रकार सां उन्हनि सेवा में जोड़े छॾियो। सतगुरनि मुख सां चयो, यानी उन्हनि खे तारे बि छॾियो। चओ हरे राम। डफली का करके बहाना, प्रभु हमको भी तारना, कोई तो करके बहाना। चओ हरे राम। बस बहानो ॾियूं भगवान खे, प्रेम कयूं भाई। श्री कृष्ण गोविंद। प्रेम सां मूंखे यादि आयो, हिकु बार मंगली बाई मंगलू राम खां पुछो कि ॿुधो हेॾां, ॿुधायो पहिरियों प्रेम कंदा हुआ, हाणे कुछ प्रेम व्रेम बाक़ी अथव कि बस सब साए तलाउ में थधो करे आया आहियो? चओ हरे राम। चई न न, एॾो प्रेम आहे तोसां चरी। चई ॿुधायो ॿुधायो केतिरो प्रेम अथव, कीअं भला प्रेम अथव? त उन ॾींहुं अलाए छा मंगलू राम जो मूड बि ठीकु हुयो, हुन चई मूंखे त ईअं थो लॻे मां तुंहिंजी जेकी कारी कारी ज़ुल्फियूं आहिनि हुन में गुम थी वञा। तुंहिंजी जेकी कारियूं ज़ुल्फियूं आहिनि मां हुन में गुम थी वञा। त माताउनि खे त एॾी ॻाल्हियुनि में ई बढ़िया ख़ुशी मिली वेंदी आहे। त हुन चई अरे मजाक न कयो, तव्हांखे बि मजाक जी ॾाढी आदत आहे। चई न न, मूंखे त ईअं थो लॻे तुंहिंजी कारी ज़ुल्फियुनि में मां ईअं गुम थी वञा। पुट वेठो मंगलू राम जो, चईंसि पप्पा थोरो ध्यानु ॾिजो, मम्मी हिन महिल तेल लॻायो तो तिरकी न पइजो। चओ हरे राम। हाणे हाणे तेल लॻायो अथई, थोरो ध्यानु रखिजो। उजी मां हुनखे जोरदार चमाट हई, चुप कर मसद, तुंहिंजो पप्पा गेर में आयो, हाँ तू वरी गाॾी बंदि कराए छॾे। बहानो खपे भाई, प्रेमीअ खे बहानो खपे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। गोपाल दामोदर। मंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। प्रेमीअ खे बस बहानो खपे, बाक़ी त भगवान पाण सभु करण जे लाइ वेठा आहिनि। असांजो फर्ज़ आहे कि असां बस भगवान जे मार्ग ते जेको भगवान सेखारियो आहे, जीअं भगवान भागवत में असांजा बलराम भैया ॿुधाईंदा आहिनि न भाई, चओ जय श्री कृष्ण, कि भगवान जा वचन आहिनि भागवत में। संतन चवनि था कि तव्हां पाप खां बचो, बुरायुनि खां बचो, प्रेम सां भजन कयो त भगवान मिली वेंदा आहिनि। 5 महापाप ॿुधाया विया आहिनि जेके ॾाढा ख़तरनाक आहिनि भाई, ध्यानु ॾिजो। पहिरियों त ब्रह्म हत्या, ॿियो व्यभिचार करणु, टियों अथव चोरी, चौथो नशो, ऐं पंजो चवनि था कंहिंसां विश्वासघात करणु। कंहिंखे तव्हां विश्वास ॾियो, कंहिंखे भरोसो ॾियो, दिलासो ॾियो, उहो न निभायो त इहो ॾाढो वॾो पाप आहे। या त विश्वास हुनखे न ॾियो, या त भरोसो जे अगरि कयो अथव त पोइ निभायो, न त इहो बि चवनि था महापाप आहे। चओ हरि राम। इन्हनि खां बि कोई बची वञे त हुनजो भजन सरल थी वेंदो। श्री कृष्ण गोविंद। कहिड़ा कहिड़ा 5 महापाप थिया भाई? ब्रह्म हत्या, ॿियो व्यभिचार, टियों चोरी, चौथो नशो, कहिड़े बि प्रकार जो न, कहिड़े बि प्रकार जो नशो न करणो आहे, ऐं पंजो विश्वासघात करणु। त उन्हनि में ॾाढी हिकिड़ी सुंदर उन्हनि घटना ॿुधाई, असांखे उहो तव्हां ध्यान सां श्रवण कजो कि कंहिंखे अगरि दिलासो ॾियो, विश्वास ॾियो त निभायो बि भाई। हिकु बार कुछ व्यापारी वञनि पिया सफ़र ते, पैदल यात्रा हुई उन्हनि जी, जंगल आयो विच में मार्ग, त व्यापारी हुया त उन्हनि वटि खूब धन जो साधन हुयो, धन दौलत उन्हनि वटि ॾाढी हुई। हिकिड़े व्यापारी पंहिंजो दिमाग़ लॻायो कि भैया हाणे जंगल शुरू थो थिए, अलाए न मतां कोई लुटेरा मिली वञनि, कोई डाकू मिली वञनि, जेको मुंहिंजो एॾो सोन चांदी जो सामान मां गॾु थो खणी हलां, एॾो धन आहे मूं वटि, इहो घटि में घटि मां सही ठिकाने ते लॻायां। त हिकिड़ी गुफ़ा नज़र आई, उनखे अंदरि हली वियो। अंदरि हिकिड़ा साधु संत वेठा हुया, ॾाढी वधियल हुई, वॾा वॾा केस वार रखियल हुया, संत भेष में हुया, लगन पिया। वयो उन्हनि खे प्रणाम कई, चई बाबा मां व्यापारी आहियां। हा पुट छा थियो? कि मां सफ़र ते वञा थो, कुछ देर में वापसि ईंदुमि, मूं वटि कीमती सामान आहे, तव्हां वटि रखे वञा, तव्हां ध्यानु रखंदव, मां वापसी में खणंदो वेंदुमि। संतन चयो हा पासे में रखी छॾ भाई।
तू चिंता न कर, तोखे सही सलामत मिलंदो। चओ हरे राम, बिल्कुलु वन। गदगद थी वियो भैया, संत बि मिली विया, दर्शन बि थी वियो, वरी मुंहिंजो कम बि थी वियो, ॿाहिरि आयो, वरी पंहिंजे दोस्तनि सां गॾु अॻिते वधो। भगवान जी अहिड़ी लीला, वाकई उन्हनि खे चोर लुटेरा मिली विया। बाक़ी जेके 5-6 ॼणा साथी हुया उहे सभु पकड़ाइजी विया, हे बि पकड़ाइजो, पर हिन वटि कुझु हुयो ई कोन। छो जो काथे रखिया आयो? गुफ़ा में, संतनि वटि। ॿियनि जा सभु माल लुटाइजी विया। वरी पोइ व्यापारियुनि खे छॾे छॾियऊं लूट मार करे। हे ख़ुशि थियो कि हल भैया भगवान मुंहिंजी रक्षा कई आहे, मत आई कि मां सही ठिकाने लॻाए छॾियो पंहिंजो सामान। जेॾी महिल वापसि आयो, वरी उन गुफ़ा में वियो त उन गजब जो नज़ारो ॾिठो। उन ॾिठो कि उहे जेके सभु लुटेरा हुया न, उन्हनि जो सरदार उहो ई हुयो जेको गुफ़ा में वेठो। चओ हरे राम। हू उन्हनि जो मालिक हुयो, उन्हनि जो हेड हुयो, सरदार हुयो उन्हनि जो। उनखे उहो संत पियो लॻे। चेरी मार, ही त गड़बड़ थी वई, ये सभु त पूरी टोली बीठी आहे, हिते बंटवारो था कनि पंहिंजे पंहिंजे धन जो। ओहो, मुंहिंजा त अनमोल हीरा मोती हुया। चई भैया हाली त उनखे बि छॾ, हितां भॼ, हे अगरि पकड़ींदा त वरी मारे छॾींदा। उहो निकिरण लॻो त उन ॾिसी वरितो जेको चोरनि जो सरदार हुयो। चई बी भैया, उते ई बी, काॾे न वञ, बी रहो। बी रहियो, वरी मुड़ियो, चई हेॾे आयो। चई साईं मूंखे माफ़ कजो, मूंखे ग़लती थी वई, मूंखे हिते न अचणो हुयो अंदरि। चई न प्यारा, जेको तूं सामान रखियो हुयो उहो पियो अथई, खणी वञ। चओ हरे राम। जीअं ॾिनो हुई तीअं ई बंदि अथई, उन मां कुझु बि सामान गायब कोन्हे। तूं हिकु बार जांच करे वठ, तोखे कुझु न कंदासीं, तूं हली वञ। घबराहट त थी, पर ओॾी महिल जांच कई उन त ॾिठी त सभु बराबरि आहे। तुरंत उतां निकिरियो, हथ जोड़े करे कि भैया माफ़ कजो, वरी पोइ कॾहिं हिन ग़लती सां गुफ़ा में ई न ईंदुमि। हली वियो पंहिंजो सामान खणी। हाणे जेके हुनजा चोर लुटेरा साथी हुया उहे नाराज़ थिया। चई सरदार, जॾहिं तव्हांखे ख़बर हुई, तव्हां वटि पोटली रखियो आहे, त तव्हां हिनखे वापसि छो कई, ऐं असांखे छो न ॿुधायो? असां चोर आहियूं, लुटेरा आहियूं, असांजो कम ई इहो आहे। तव्हांखे जॾहिं एॾो खजानो हथु लॻो, तव्हां वापसि छो कयो? तॾहिं हुन चयो न भैया, वैसे ई असां पाप कयूं था, चोरी कयूं था, डकैती कयूं था, पर हुन असां ते विश्वास कयो। चओ हरे राम। मतलब चई उहो आयो, उनखे लॻो मां कोई संत आहियां, जबकि मां कोई संत न आहियां। मुंहिंजी दाढ़ी स्वाभाविक वधी वई आहे, वार वधी विया आहिनि, त हुन मूंखे संत सम्झो। मां गुफ़ा में वेठो हुउमि त मां कोई संत थोड़ी आहियां। पर संत सम्झी हुन भरोसो कयो, विश्वास कयो। त कंहिंखे विश्वास ॾेई करे, दिलासो ॾेई करे तोड़ण, इहो त महापाप आहे। अगरि अॼु मां हुनजो भरोसो तोड़े छॾियां त उहो कॾहिं जीवन में कंहिं संत ते भरोसो ई न करे। चओ हरे राम। एतिरो अकुल बि उन्हनि खे आहे, एतिरो दिमाग़ बि उन्हनि खे आहे कि उहे कंहिंखे अगरि भरोसो ॾियनि था, विश्वास ॾियनि था, त तोड़नि कोन था। ऐं हिकिड़ा असां थी विया आहियूं, थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते असां कंहिंखे विश्वास ॾींदा आहियूं, तोड़े छॾींदा आहियूं। चओ हरे राम। भरोसो ॾींदा आहियूं, तोड़े छॾींदा आहियूं। त भागवत जे अनुसार चवनि था इहो महापाप आहे। कॾहिं कंहिंजी दिलि न दुखायूं भाई, कंहिंखे कष्ट न ॾियूं, कंहिंखे तकलीफ़ न ॾियूं, न त उहो ई हिसाब असांखे ॾियणो पवंदो वरी। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। त इहो बि हिकिड़ो बहानो ठही सघंदो आहे, अगरि असां परोपकार कयूं, सुठे मार्ग ते, सही मार्ग ते, भक्ति मार्ग ते हलूं, ऐं कंहिंजी दिलि न दुखायूं, कंहिंजो विश्वास न तोड़ियूं, त भगवान खे इहो बि हिकिड़ो बहानो मिली सघंदो आहे असांखे तारण जे लाइ। चओ हरे राम। कोई तो करके बहाना, प्रभु हमको भी तारना। विशेष सूचना साध संगत जी, असांजा बलराम भैया विया तो महाराष्ट्र अकोट शहर में भागवत कथा करण। सो भागवत कथा जो तव्हां फेसबुक लाइव ते भी लाभ वठो, खूब मौज कयो भगवान जी भक्ति जी। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। अचो भाई, हाणे 5 मिंट मिली करे वरी हरि नाम जो कीर्तन करे वठो। राधे राधे गोविंद गोविंद, राधे राधे राधे, राधे राधे गोविंद गोविंद, राधे
गोविंद राधे गोपाल राधे गोविंद गाओ हे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे गाओ जय राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे हे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे हे गोविंद राधे गोपाल राधे बोलो गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे हे राधे राधे गोविंद गोविंद राधे जय जय राधे राधे गोविंद गोविंद राधे गाओ हे राधे राधे गोविंद गोविंद राधे जय राधे राधे गोविंद गोविंद राधे हे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे ओ राधे किशोरी कृपा करो राधे श्यामा लाडली कृपा करो श्यामा श्यामा लाडली कृपा करो श्यामा गाओ हरि बोल राधे किशोरी कृपा करो राधे किशोरी कृपा करो बोलो राधे राधे जय राधे राधे जय राधे 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 जय राधे राधे गोविंद राधे गोपाल राधे नंदलाल राधे श्याम राधे कृष्ण राधे गोविंद राधे गोपाल राधे नंदलाल राधे हे श्याम राधे कृष्ण राधे गोविंद राधे गोपाल राधे नंदलाल राधे श्याम राधे कृष्ण राधे गोविंद राधे 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 गाओ राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की श्याम सुंदर भगवान की जगत गुरु श्री चंद्र भगवान की ओम शांति। ओम भूर्भुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। शांति
शांति ओम। जय हो, नाश हो, सद्भावना हो, कल्याण हो, महादेव। जो बोले सो तरे, जगत गुरु श्री चंद्र हरे। ओम। जय श्री कृष्ण।